बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलुल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबुल्लाह। मुंहिंजा प्यारा भाइरो भेनरो ठुलवासियो जैकाबाद वासियो पूरे सिंध पाकिस्तान देश परदेश में जेके ॿुधनि था सभिनी खे अस्सलामु अलैकुम। सभ खां पहिरियों त वॾे अफ़सोस जी इहा ॻाल्हि आहे त जेकी सूरत हाल आहे पूरे सिंध जी इंतिहाई ख़राबु सूरत हाल आहे, इंतिहाई तशवीशनाक सूरत हाल आहे ऐं उन में ज़रूरत इन शइ जी आहे त वस आहर जेको बि माण्हू चाहे उहो सियासत में हुजे, सियासत खां ॿाहिरि हुजे या इंडिविजुअल जेको बि आहे कोई बि किरदारु अदा कंदो हुजे, हिन वक़्तु अहिड़ी ज़रूरत आहे त पूरे मुल्क पाकिस्तान में ख़ासि करे सिंध में जेतिरी थी सघे माण्हुनि जी मदद कई वञे। इन सिलसिले में तमामु घणी क्रिटिसाइज़ थिए थी ऐं असां तव्हां रोज़ फेसबुक ते सोशल मीडिया ते असां ॾिसूं बि था काफ़ी माण्हुनि सां वाक़िया बि पेश आया आहिनि ऐं माण्हुनि में इन में को शक बि न आहे, माण्हुनि में तमामु घणी हिकिड़ी कावड़ बि आहे, गुस्सो बि आहे, ज़ाहिर आहे माण्हुनि खे तकलीफ़ बि आहे ऐं एॾो वॾो पाणी बीठो हुजे जिथे जंहिंजा ॿार बचा ॿारनि बचनि समेत माण्हू जेकॾहिं दरपदर हुजनि त उहो बिल्कुलु वाज़े बि आहे, क्लियर बि आहे ऐं इहा कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे त ज़रूरु माण्हू कावड़ में बि हूंदा। पर मां तव्हांखे ज़ाती तौर ते हथ ॿधी करे इहो अर्ज़ु कयां थो त खोड़ माण्हू जेके आहिनि उहे मुख़ैर हज़रात या सियासतदान सभु 5 आङुरियूं बराबरि न आहिनि, 10 आङुरियूं बराबरि न आहिनि। उन में काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे ख़िदमत करणु घुरनि था, हड़ो वड़ो बि करणु घुरनि था, पर अफ़सोस इहो आहे त उन्हनि जे ख़िलाफ़ु वॾे पैमाने ते क्रिटिसाइज़ बि थिए थी ऐं उन्हनि खे बेस्तो बि कयो वञे थो, उन्हनि जी तज़लील बि कई वञे थी। बहरहाल हे टाइम अहिड़ो आहे त सभु गॾिजी सॾिजी करे जेको मसइलो हिन वक़्तु आहे, जेकी मुसीबत आहे जेकी उन सां मुंहुं ॾिजे। इन सिलसिले में काफ़ी जेके आहिनि दोस्त उहे इहा ॻाल्हि करनि था त कंहिं कहिड़ो किरदारु अदा कयो आहे। मां इहो तव्हांखे ॿुधायां त अलाह ॾिसे थो ऐं हर शइ ज़रूरी न आहे त माण्हू उन खे ज़ाहिर करे ऐं पोइ ख़िदमत करे। असां माण्हुनि जी भरपूर अंदाज़ में असां ख़िदमत पहिरियों शुरू खां वठी जेको डिज़ास्टर थियो आहे कयूं था, उहो चाहे फूड में हुजे, चाहे उहो टेंट जी सप्लाई हुजे, मच्छरदानी हुजे, तरपाल हुजे, इन सां गॾोगॾु ख़ासि करे मेडिकल जे हवाले सां दवाउनि जेके असांजा जेके दोस्त आहिनि ख़ासि करे पूरे मुल्क में ऐं मुल्क खां ॿाहिरि जन असांजी भरपूर मदद कई आहे, मां उन्हनि जो शुक्रियो बि अदा कयां थो। ख़ासि करे दवाउनि जे हवाले सां असां पंहिंजे तालुके जे अंदरि वॾे पैमाने ते कैंप छॾायूं। तक़रीबन मां तव्हांखे ॿुधायां त 60-70 खां बि असां वधीक कैंपियूं हिन महिल ताईं हणाए चुका आहियूं ऐं मां पाण उन सभिनी शयुनि खे मॉनिटर कयां थो। बसि गुज़ारिश इहा आहे त महिरबानी करे तव्हां जेकी सूरत हाल आहे उन खे ॾिसंदे, उन जी नज़ाकत खे ॾिसंदे तव्हां जेके बि मुख़ैर हज़रात आहिनि उहे ऐं गवर्नमेंट बि पंहिंजे तरफ़ां करे थी ऐं हाणे वरी कोर्ट बि ऑर्डर कयो आहे त जेको राशन वग़ैरह या जेके टेंट वग़ैरह जे गवर्नमेंट ॾींदी उहे पाण जज साहिबान जेके आहिनि उहे विराईंदा। बहरहाल हाणे उहे कीअं विराईंदा, छा विराईंदा, उहा हाणे अलाह बहितर कंदो। असां त चऊं था कोई बि अची करे जेकॾहिं को असांजो सियासी मुखालिफ़ आहे या जेको कहिड़ी बि पार्टी आहे जेकॾहिं अची करे हिते ठुल जे अंदरि का कमु कंदी NGO, मां उनखे वेलकम कंदुमि, असां उनखे फैसिलिटेट बि कंदासीं ऐं इंशा अल्लाह ताला इहा असांजी कोशिशि आहे त हे जेको ॾुखियो वक़्तु आहे इन खे भरपूर अंदाज़ सां असां मुंहुं ॾियूं ऐं कोशिशि कयूं जेतिरो थी सघे माण्हुनि ताईं पहुचूं ऐं माण्हुनि सां राब्ते में हुजूं। इहा असांजे हथुल इम्कान या कोशिशि बि रही आहे ऐं इंशा अल्लाह ताला अलाह कंदो
त हे जेको ॾुखियो ॾींहुं आहे या जेको ॾुखियो वक़्तु आहे इंशाअल्लाह ताला इहो वक़्तु गुज़री वेंदो। मुंहिंजी दुआ आहे इंशाअल्लाह ताला गॾिजी सॼी जेकॾहिं असां मुंहुं ॾींदासीं त हे जेकी सूरत हाल आहे ख़राबु, असां अॻे ॿोॾ खे बि मुंहुं ॾिनोसीं, अॻे असां बरसाति वारी ॿोॾ खे बि मुंहुं ॾिनोसीं पंहिंजी हिन आयामकारी में, पंहिंजी ज़िंदगी में असां डेंगी खे बि मुंहुं ॾिनोसीं, असां पोलियो खे बि मुंहुं ॾिनोसीं, असां खोड़ जेके वबाऊं आयूं, ख़ासि करे किरोना वॾे पैमाने ते एॾी ख़तरनाक सूरत हाल हुई, मां सम्झां थो न ॿोॾ खां बि वधीक ख़तरनाक सूरत हाल हुई किरोना जे हवाले सां, उन में बि असां मुंहुं ॾिनोसीं। इंशाअल्लाह ताला हिन ॾुखे वक़्त मां बि असां गुज़री वेंदासीं ऐं असां हर सूरत में तव्हां सां गॾु आहियूं, तव्हां सां राब्ते में आहियूं। इंशाअल्लाह ताला जेको असांजो वस आहे उहो अलाह ॾिसे थो, अलाह ताला पाण ई इन शइ खे ॾिसे थो। इंशाअल्लाह ताला असांखां जेकी थी सघंदी भरपूर अंदाज़ में पंहिंजे ग़रीबनि जी, भाइरनि जी, मारूड़नि जी ख़िदमत कंदासीं। वॾी महिरबानी।